20 रुपए लोड कराए छो कोने टेलीनॉर चलो ठीक है बता 4 नंबर लोड कर बाकी 4 नंबर तक कर जी हां ये लोग कम ना उन्हें कम करो कम यो पक्षी 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 अरे वो पक्षी ना प्यारो पक्षी खूबसूरत पक्षी पांचे पाड़े में आयो यो तो पांचे दिल में हां यो किथे यो सामू मोबाइल वाला दुकान दे सो छोड़ अरे ओ छा कजे छा कजे जेको हमेशा कंदा आयो पादरा खाइदा आयो पर कोन दे पोया त लगदा आयो अब वो आवा जो सारा आयो असन जो ओ लगुस पोया बस सबर मुखे सजी खबर सजी जासूसी करे आया तोखे खबर आ यो पक्षी किदा विदो ए कथे विदो आमी तो अचो मुके पोया एक करो थी पालो मुके पोया आलूगा अचो सब ए तो हमको छजला तंग प्या करियो अच्छा तो तुम ही सब आशिक पुटे आयो ही करियो तवा सब जना कतार में पियो ए पंजा मोबाइल नंबर मुके दियो तवा पंजा मोबाइल नंबर दियो मा ता सभीन सा मोबाइल ते रिहान कंदस चलो हाँ ता सब जल्दी करो नंबर वाइज मुके तवा 100 रुपए जमा करायो चलो जल्दी करो अरे छाजेला वरी छाजेला अवा सा जो गाल हैणो आ अवा जे खर्चे ते अवा सा ते गाल हैंदस अवा में केवल 1000 नोट आए नोट तो कोने मोटी है 1000 कोने बाकी 500 है हां 500 बुला लालंदा ना आचे 500 रुपया आऊं पोड़ो मुरसा मुके खणी 100 रुपया उधार कर वो पाण ठई विंदास बेच कर डबल वठनी साए कॾहिं तो पंहिंजे वारे में ईंदी कोन छॾियां अख तेरी अजी अड़ी जो निहारे तुम्हारे अख तेरी अजी अड़ी जो निहारे तुम्हारे वार वडा तारा घाटा जो समारे तुम्हारे ओ वार वडा तारा घाटा जो समारे तुम्हारे अख तेरी अजी
अड़ी जो निहारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे। चंद्र गुस्सो नदी होना खखरा तो घुरे रुको बैठो हुजे सामू झट थे न परे। चंद्र गुस्सो नदी होना खखरा तो घुरे रुको बैठो हुजे सामू झट थे न परे। हिकु सुनो वरी पाण के सिंगारे तुम्हारे सुनो वरी पाण के सिंगारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो सवारे तुम्हारे हो वार वडा कारा घाटा जो सवारे तुम्हारे। अख तिरी जी अड़ी जो निहारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे हो वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे। सुनो यार सचो प्यार मोला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे। सुनो यार सचो प्यार मोला दिनो मुखे भगवारो आया खपे भला अञा छा मुखे। सॾु करे पंहिंजे भर में विहारे तुम्हारे सॾु करे पंहिंजी घर में विहारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे। अख पिरी जी अड़ी जो निहारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे। जुल्फकार चई जॾहिं मूंखे सॾु कंदो आ ख़ुशूं दुनिया जूं ॼण मुले गॾु कंदो आ। जुल्फकार चई जॾहिं मूंखे सॾु कंदो आ ख़ुशूं दुनिया जूं ॼण मुले गॾु कंदो आ। सुहिणे चपहनि सां नाओ जो पुकारे तुम्हारे सोने चपहन सानाओ जो पुकारे तुम्हारे वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे ओ वार वडा कारा घाटा जो संवारे तुम्हारे।
ख़ैर हो अल्लाह जो शुक्र है तमाम बुधाए सके शुक्र अल्हम्दुलिल्लाह सब करे खबर भली बारी जी काइट लगो दियो हींअर पारा ॿुधो ॾाढा किरिया ॾींहं तव्हांजे पासे बस नुकसान थोड़ो घणो थियो आहे पर कुछ बाकी ख़ैर अल्लाह मालिक अल्लाह वॾी दिलि कजो ठीक है हेलो हेलो केर थी ॻाल्हाई साईं तो बंद चलो मां आओ तबसुम नाज़ तबसुम नाज़ वारी कहिड़ी कमाल है ये मूंखे सुञाणी बि नथो उन ॾींहुं पहिरीं मुलाक़ात में मूंखे 500 रुपया कढी ॾिनी अच्छा हा त तूं मोबाइल नंबर वारी थी ॻाल्हाई शुक्र आहे सुञाती त सही अच्छा भला ॿुध अॼुकल्ह करी छा वेठो कल अमांखे यादि पे कयमि अॼु अमांखे विसारे नथा सघूं छो नथा विसारे सघो तव्हां विसार जहिड़ी शइ ई न आहियो कोई मां कहिड़ी शइ आहियां ॾिसण जहिड़ी तकण जहिड़ी तोरण जहिड़ी मखण जहिड़ी चखण जहिड़ी अव्हां बि ॾाढा सुहिणा आहियो पर छा पर उमिरि जा थोड़ा वॾा आहियो पर अव्हां जी त दिलि वॾी आहे मुंहिंजी दिलि वॾी आहे पर अव्हां खे आज़माइण चाहे थी हुकुम कर आज़माए ॾिस हर इम्तिहान ते तोखे कामयाब थी ॾेखारींदुसि पर तव्हां मुंहिंजो नालो न ॿुधायो मुंहिंजो नालो सिकंदर आहे ओ मतलब त मुंहिंजो मुक़द्दर हाय छारे विधे बाबा ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि आउं ॿुधाए थो छॾियां मां सभिनी दोस्तनि खे आउं कमु कुझु बि कोन कंदुसि छो तूं कमु कोन कंदे अरे छो वरी छो ॻाल्हि ॿुधो ई जाइ जी मसवाड़ आउं भरिया हाँ अव्हां जा ख़र्च नाज़ नखरा ताल पखाल आउं सां वरी आउं छा जे लाइ कमु करियां असीं तुंहिंजा नौकर आहियूं छा असीं को वांदा आहियूं छा तुंहिंजो कमु करियूं न आशिक़ पुट पाण खां ॿिए अहिड़ो कमु कोन थींदो पाण वते सॼो ॾींहुं इश्क कंदो ऐं असीं हुन हथां ॿुआरी कंदा मामू भगवती तोखे छा आहे उबतो सुबतो तूं सुधरंदे कोन सुधरंदे छो मथो खाधो आहे तोखे मिर्च आई छा ॿिनी जेकॾहिं अहिड़ा रईस साईं नवाब आहियो न हाँ ॿुधो पिया न जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ बाबा ॻाल्हि ॿुधो महिरबानी करे मुंहिंजी हीअ जाइ ख़ाली करियो अमी जहिड़ो आशिकी कोन था करियो न रुगो मूं इश्क जो ठीको खयो ऐं ॻाल्हि ॿुधो सभई हिकु जहिड़ा टरड़ा आहियूं ऐं ॻाल्हि ॿुध रे ॻाल्हि तूं अजायो तो ॻाल्हाई ऐं ॻाल्हि ॿुध इहा ॿी ॻाल्हि आहे हाणे ॻोठ में मुंहिंजी इज़त कोन्हे उते आशिकी करणु नथा ॾियनि ॿारहाड़िया माण्हू सिर्फ़ु कुहाड़ी सां था अचनि भई हिते त घटि में घटि मूंखे बि आशिकी करण जो हक़ ऐं हाणे हीअं करियो कमकार करियो त पोइ आराम सां रहो न त हर को घरु हलंदो थिए न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे असां त चयो त गंजी सब्जी कमु कंदासीं हिन लाइ करे अरे यार नसीब जहिड़ी ॻाल्हि न त इहा तुंहिंजी ॻाल्हि सहूं इहो तूं पाण त सोचे सघे थो मजबूरी करूं ई पवंदो बसि यार मामो तो इहा ॻाल्हि करे मणके वारी मुक हणी कढी अभी सर सुनो हेलो हेलो केर परवेज़ परवेज़ पर केर परवेज़ अरे बाबा परवेज़ प्यार जो प्यासी तोखे प्यार जो परवानो मोकिलियां थो फज़ील सां ॻाल्हाए बेहुदा किथे तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु कोन थियो आहे जज़्बाती तो ना थी छोकिरी तूं सोहना जी सोट आई न फेरोज़ा तोखे चङी तरह सुञाणां थो सॉरी रॉन्ग नंबर राइट नंबर सुहाना चङो भला इहो त ॿुधाए तूं मूंखे सुञाणी कीअं थो इहा थी न ॻाल्हि जेकी तुंहिंजी सौट आहे तूं तुंहिंजी भाॼाई वाहन जी दुकान तां ख़रीदारी करणु वेंदी आहियो पोइ भला तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे असीं पंहिंजा पैसा था ख़र्च कयूं तोखे इन सां छा हाँ ख़र्च करणु हूंदो आहे आउं बि तयारु आहियां घणा पैसा खपनि ऐं थुक थी हणां तोखे ऐं तुंहिंजे पैसनि खे पैसा त असीं बि ख़र्च करे सघूं था आउं त प्यार थो करणु चाहियां प्यार कर माणे सां भेणे सां कुत्ता कमीणा बेग़ैरत इंसान नीच घटिया शर्म ई नथो अचे रही बेग़ैरत छा थी वियो अॼुकल्ह जे मर्दनि खे पंहिंजी माउ ऐं भेणुनि खे पंहिंजे घरनि में इज़त ऐं आबरू सां विहारनि
ऐं ॿिए कंहिंजी मां ऐं भेणुनि खे बेआबरू कनि। वाह अड़े अदा वाह, छा थी वियो आहे तव्हां मर्दनि खे? मिल त सही, ख़बर तोखे पइजी वेंदी ऐं छा चीज़ आहे। सस्तो आहे सौदो न आहे, ज़र जी ज़रूरत आहे। हाय दिल आहे हथनि में पियो ख़रीदार खे ॻोल्हियां। हाय वो बाज़ार मोहब्बत में तलब। भला कंहिंजे लाइ पियो गाना ॻाए? अरे गाना तुंहिंजे लाइ त ॻायां पियो, ॿियो वरी कंहिंजे लाइ पियो ॻायां? हाँ, मुंहिंजे लाइ ख़ाली गाना, बाक़ी ॿियनि जे लाइ कपिड़ा, ज्वेलरियूं ऐं चूड़ियूं। वाह वाह साईं वाह। अरे तूं केरु? जो न पियो वरी केरु? उहो बि तो वांगुरु शक कंदी हुई। कंदी हुई छा वरी मतलब? अरे छा वरी छा मतलब? उहा वेचारी मरियात मरी वई, हाणे मलाइकनि खां ख़र्च घुरंदी हूंदी। पर आऊं जान कोन छॾींदी। जान खां जान कीअं थी छॾाए सघिजे? अरे मुंहिंजी जान। भला मामू मोहबती माण्हू ला हले न मूंखे कॾहिं शॉपिंग वग़ैरह कराए। हाँ शॉपिंग? इहो वरी छा आहे? चटाई ज़ेवर वग़ैरह इहा ख़रीदारी तो हूंदी आहे, यानी शॉपिंग चवंदा आहिनि इंग्लिश में। अच्छा अच्छा खरीदारी। अरे हुकुम कर। हाँ ये खीसो समझ त पढ़े जो है। हाँ जल्दी अची मूंखे खरीदारी कराए, न त मां रोअण लॻी से। ए माई आई गोऊ जो फर पियो रंभे। ए मामू मोहबती एड़ो खुटल कोने, ये खीसो समझ त पढ़े जो है। मामू मोहबती तो केॾो न सुठो आई। हाँ मूंखे ख़बर है त आउं चोॾहं जो चंड आहियां यार। हिन रन मूंखे मारे विधो असल कोई छॾी मूंखे। अलाड़े मूंखे त कित कितोड़ी पई थिए घोड़ा। इहो वरी तव्हां छा वेठा कयो? सॼो ॾींहुं वेठा मुछुनि खे फणी ॾियो। अरे चरी मर्द जी आहे मुछ, जे मुछ न आहे त मर्द ई न आहे। इन करे त चवंदा आहिनि त शहपरनि खे वठिजे त जीअं मुड़सी जो सबूत ॾिजे। हाणे सम्झी वई न? तव्हां सभिनीनि टरड़नि मां इलाही सुठा आहियो। तव्हां सुलझियल माण्हू आहियो, जेकॾहिं तव्हां मूंखे पसंदि आहियो। जेकॾहिं पसंदि आया न त पोइ इन ख़ुशीअ में हुकुम कर। छा थो घुरिजे तोखे? पैसे ॾोकड़े ज़रूरत हुजे त हुकुम कर। न मूंखे कुझु कोन खपे। तव्हांजो साथ ई काफ़ी आहे। न अहिड़ो साथ बि कहिड़े कम जो कंहिंखे ॾुखिए टाइम ते माण्हू कमु न अचे। अच्छा हे 200 रखो न रखो, तव्हां सम्झंदियूं करियो न। हा ॿियो खीसो जांचा। ये किथे आई? अरे ॾाढा सियाणा आहियो। छा करियां? हिकिड़े दफ़ा हैदराबाद वियोसि, बस मां लले जो मुंहिंजा पैसा कढी वियो। उन ॾींहं खां मूं बूट पाइण जुराब पाइण सिखियो ऐं पैसा लिकाइण सिखियो। अचे हे 300 ॿिया 500 रखो। बाक़ी कपिड़नि जो वॻो चवंदी, सैंडल चवंदी, जेको चवंदी वठी ॾींदुसि, पर मूंसां निकाह जो इक़रार करे। पर सुठो सूट वठी ॾिजो, वो महांगे वारो। जेको तूं चवंदी खादिम हाज़िर। आऊं को अहिड़ो माण्हू आहियां छा? अरे तुंहिंजो हुकुम घुरिजे। मुंहिंजूं अखियूं तुंहिंजूं लतूं, तूं मुंहिंजी छाती ते चढ़ी वई। आऊं सदा साह पियो खायां। थोड़ी कंदसि महिरबानी। इलाही रखाण पैसा। हाणे ॿुध, मूंखे हिकिड़ो जोगी थो सुझे, हुन खां हली ढारो हणायूं त पंहिंजी क़िस्मत कीअं। पर मुंहिंजो नांग त न हूंदो, मूंखे डपु थो लॻे। न नांग उहो नांग ज़हर निकितल हूंदो आहे। ईअं सम्झ जीअं मूं मां ज़हर निकितल आहे न, ईअं नांग मां बि ज़हर निकितल। पर मूंखे थोरो परे बिहारीजो। हा अचो। ऐं हाणे कहिड़ा बूट पाइणा? हलो अच। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। खुश है जाग चाहूं बोलो। नहीं हाणे गाल बुध वे।
नांग खाती डिजे छोकरी रिया मुंजी नहीं कुंवर हां हां तो के 10 रुपया दिया तो तू मुके ढारो विझी दे पर ढारो हुन जे हथ ते हाणे हिय कर ओरिया चोरिया छादे ओरिया ना ना यो चक्कू कोन विझंदो ते वे ढारो ढारो विझी दे ये तुंजी कुंवारा हाँ ये मुझी नहीं कुंवार या मुझी सतई कुंवार हाँ चैन ता आगे पादर खादा तुम हाँ ये सतई अम्मा हलिया हथनी हलिया और दे हलिया दजे ना एडी सारी अची थी अन्या भी दजे भले भले न्याणी भागवारी चानो सवारी बाबा हलिया थी न्याणी जी जबरिया माशाल्लाह माना मुखे मारे पो मरंदी ना ये तो कुल थी हाँ हारून जिंदाबाद बाबा भली हाँ भली तुझा लख लाए गाने दुआ जो नजर बिए चक्कर जो तो का वरी ताइट करे हाँ इन जी जगह है ना मां वो मंजी कोन थी उनके रिजाए पो वठी दो से पो वरी ताइट करे रिजा ठीक है माशाल्लाह न्याणी दा नजरानो नी न्याणी नजरानो न्याणी दा नजरानो आबाद हो जो बाबा मोला करे सदाई आबाद हो जो मामा हारून जी पार्टी वाला आबाद हो जो हेलो प्यारा जी मोहतरमा तव्हां केर मां समरीन फलस्तीनी जी ना पाकिस्तानी यानी पंहिंजे मुल्क जी सुखड़ी ऐं फ्रूट भी पंहिंजे मुल्क जो खाईंदो आहियां मदनी जी मिठाई ऐं दरस जो शरबत नवाब शाह जो थादेल ऐं शिकारपुर जो आचार बस आचार जो नालो न वठो मूंखे आचार ॾाढो वणंदो मांखे मुंहिंजे मुंह में तो पानी अची वियो छो किथे तू उम्मीद सां त न आई बकवास न कर तेरे तो कोन थियो आऊं त या कुंवारी है कुंवारी भला मुंहिंजी कुंवार कॾहिं थींदी इलाही जल्दी भला सुभाणे मूंसां खणी मिले न हिक होटल ते बस हाणे हींअर ई थो अचां वाह जो कम थी वियो सुबुह करे बच्चा हाण तुंहिंजी खल लाहींदसि अदा तोखे छा ॿुधायां छोकिरी आहे त मूंखां उमिरि में वॾी पर जिॾा लोणो हणो त नज़र अचे त तव्हांजा भाग भला जो तव्हांखे छोकिरी थी नज़र अचे आऊं बि बाबा खे चवां पोइ मूंखे किथे अटकाए छॾ माता थी सघे ऐं तो वांगुरु ई ख़राब थी वञे भले माना ख़राब हुयो जिते दिल जी दौलत जाम हुजे जिते इश्क करण सरेआम हुजे जिते दिल जी दौलत जाम हुजे जिते इश्क करण सरेआम हुजे हलिया कहलऊं अड़े देश ते हलिया कहलऊं अड़े देश ते हलिया कहलऊं अड़े देश ते
मिलन दीवानन के दड़का था मिलन दीवानन के दे आग अड़न एवानन के हलिया तहलूं अड़े देश ते 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 जिते दिल की दौलत जाम हुजे जिते इश्क करण सरेआम हुजे हलिया तहलूं अड़े देश ते 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 हितड़े नफरत आहे घणी ऐं सब जे मन में खोटा हितड़े नफरत आहे घणी ऐं सब जे मन में खोटा कहन ॾिनी अॼु ताईं प्यारा मोहब्बत जी का मोटा जिते झूले झंडो मोहब्बत जो जिते झूले झंडो मोहब्बत जो ऐं ना हुजे न नफरत जो हलिया तहलूं अड़े देश ते 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 जिते दिल जी दौलत जाम हुजे जिते इश्क करण सरेआम हुजे हलिया तहलूं अड़े देश ते 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 अरे आस्ते 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 दर्जी ये चट्टी ये बीबी बीबी फोन हो दिया बी माप कोई वठ हेलो सिल्लू सिकायल साहब सलामे मोहब्बत कबूल कजो केर किथा आए आवाज करो मिठड़वा शर्मीले हींअर ई तव्हांखे हितां प्यार भरियो सलाम पई करे वालेकुम सलाम मैं शर्मिली साहिबा तू तो परे थी तू न शर्मिली साहिबा खुदा करे खुश हो जे तो पुट पोटा डोटा पड़ा पोटा सब खुश हो जन यू शट अप मूं अञा कोई शादी वादी नहीं कई कुआरी आई अरे वो तो क्या मुबारक हो जन मुबारक हो आओ वो कुआरो आया इन करे तो मु फोन कई है हींअर अच्छा वो चाहिए तो बोलो वो ठीक है एॾो जज़्बाती न थी सबर कयो पहिरीं पाण ॿिए सां मिलूं हिक ॿिए खे सम्झूं उन खां पोइ हाँ परख जरूरी है पोइ भला किथे मिलूं शाहजहान पार्क में या के मेरी वॾी के होटल में मिलंदासीं है अल्लाह वाह कब दियो अरे हुई कौन आहे हाणे त असल लख बिस्मिल्लाह थी जू असल गाना लगदा सुनो मुझो
जा जंग थई ये दोस्ती जा रंग थई अब जा सुंदर नगर आहे पंहिंजो हम सफर सिक तार जा जंग थई सबर यार सबर मुखे तो तकड़ लगी पे चाहे बहुत आती हूं सबर कर भेण दरे कचारी द गंडे यार तकड़ लायो बिठो यार दिलदार बाबा यार पांजे पहाड़े में जगो ना गंद डाडो वधी गयो हां पाण छा करा दे हमारे तू यार मुझी गाल कौन पियो समझी अच्छा केड़ी गाल केरो गंद पियो चा कौन पियो समझी बाहर ही हां सही तो यार फिलफिलानी हां तो इना ला वडी हालत है ठंडा रे वेठी मुल्क के भले लगे तो तुझे दिल में बाहे पी बरे बाहे तडे तो तोमा रुगो धुओं पे निकरन धुओं अरे सिर्फ धुआं इन दिल में त दुयू पे दुखन दुयू यार समझ में न थो अचे अला छा पियो ओ छा बायो जण वाली गाड़ी घुरायूं हां यार बायो जण वाली गाड़ी घुरा पर वह जेकी पान के रास्ते में क्या मिली शायद वो मुझे दिल के बटे फवारा आने तो मुझे दिल खरी अन्या घुरायूं कोन दो अरे केर वरी केर मामू खान मोहब्बती पियो ॻाल्हायां ए किथां वरी किथां रात मामो ॻाल्हाए हाँ तूं किथां पई ॻाल्हाई अरे न मुंहिंजो मतिलबु आहे त बाथरूम मां बेडरूम मां या मतिलबु किचन मां या कंहिं ॿी जॻह तां पार्क मां बाग़ीचे मां किथां पई ॻाल्हाई अच्छा हाय मारे विधई अड़े अल्लाह अड़े मारे विधई अड़े हिकिड़ो छा हिकिड़ो न हजार चो हजार हाँ अरे नंढी छो वॾी मुलाकात सॼी रात कचहरियूं अरे मामू मोहब्बती जो फर्ज आहे सुहिणनि जी मदद करण हाँ अरे 100 न 1000 चो 1000 मामू मोहब्बती तुझे लाए 1000 रुपया खीसे में खड़ियो बिठो है तू आई किथे ताऊ तोखे ॾियणा चा बुखे भांग थोड़ी है मुझे बंगलो अची ॾिसे नहीं बात में ये किटली थी वने मोर तोता पखी अला छा ता बोली ए नूर भटालो कसम को कूड़ तो करे चा हाँ ठीक है हाँ नंबर तो जो आहे मोट बस मोकले आ खुदा हाफिज मुझे जानी हाँ मुझे जानी मामू मोहब्बती अजी तो ये खबर पहुंची तो सिंधु सिकायल का शय आए अरे घायल पाण छा था करे सकूं पाण को न गली जो ठीको खयो थी या को पाण न पूरे मोहल्ले जो ठीको खयो जेके ते सुधारना तो पाण में ॼाणन पांजो छा वने पाण पंहिंजी जिंदगी में खुश गाल बुद्ध दिलदार है पाण के पाड़े में जेकी न वायादगी बिल्कुल कोन थी वने यार अजाए पियो जिद करी खामा तू पंहिंजी थोरी घणी इज्जत पटकी है छा वणी केराईंदे ॿियो छा रहंदो तो में तूं डिजी तो भले डिज आऊं वञा तो न छोरी ये पोयां इनके आऊं कोन छॾींदो छो त मुंहिंजो नालो घायल आहे घायल वॾो आयो इज्जत वारो पंहिंजे पाड़े न्याणी जो ख्याल करण वारो उनजा माइट कोन्हनि छा बाबा ॻोठ अचण जी भला कहिड़ी ज़रूरत आहे कयो ख़र्च पाणी सो तोखे हिते ई मिले पियो बाबा ख़ुदा जे वास्ते ॻोठ न ॻोठ अचण जी का बि ज़रूरत कोन्हे बाप पुट ओ बच्चा बाबा ॻोठ में आनी मुंहिंजा औलाद आयो मुंहिंजो पंहिंजो घर आहे मुंहिंजो राज आहे ॻोठ आहे मरो मानी जूं यादूं आहिनि वाह हे बाबा वाह मोड़ ॿधाए छॾिया अथई अम्मा जे रूहनि खे जेसि ताईं अम्मा जीअरी हुई तेसी हिकु ॾींहुं बि घर में कोन वेठे हाणे अम्मा जे मरण खां पोइ हाणे जो घर में आयो आहीं त पाड़े वारी माइनि खे सॼो ॾींहुं थो तकी अरे आऊं कोन इशारा कंदुसि आऊं कोन फासाईंदुसि पर हो मायूं मूंखे पाण इशारा कंदियूं ऐं पाण फासाईंदियूं ॻोठ वारियूं बाबा मुड़ुस बि तूं ॾाढो ठाउको आहीं सो पाड़े वारियूं तोखे थियूं इशारा कनि अरे बाबा हिन उमिरि में अरे हाणे त जी पोड़ो थियो ई पोड़ो
अरे पोड़ो कौन आया अञा बि घणनि खां ठाउको आहियां जुआणनि खां जुआण आहियां। अरे ये आसी सताबी फापी ऐं जेडल ये पाण माणे जे साम्हूं मूं सां लड़ी दी। अरे बाबा इन्हनि सूरनि में त हमार सूर सही मरी वई। अॼु ॾींहुं सुधी ॻोठ वारा असां त मश्करियूं मज़ाक़ूं पिया कनि। अरे चर्चा छाजे लाइ कंदा, छाजे लाइ मश्करियूं कंदा, छो मूं तां चथरियूं कंदा? ऐं को हुननि जे बाबे जो तो खां छा? ॻाल्हि ॿुध ॻाल्हि, ऐं ॻोठ हलंदुसि ऐं ज़रूरु हलंदुसि। अरे बाबा मेरी ॻाल्हि ॿुध, ऐं हथ थो ॿधाई ख़ुदा जे वास्ते। अरे हिते सही आई, हिते मोबाइल ते पियो इश्क कर। अरे ॻोठ न अच, ॻोठ सां ते माण्हू न खिलाए, ख़ुदा जे वास्ते माण्हू न खिलाए। केरु तूं मोबाइल ते माइंड सां ॻाल्हाए? अरे तूं थो ॻाल्हाई बाबा, पराई माइंड सां तूं थो ॻाल्हाई। अरे माइंड सां ॻाल्हाइण वारे जो कारो मुंहुं, आऊं त जुआन जवान छोरीनि सां थो ॻाल्हायां। हा जेको आंगूठो पटरो अथई पट पुठे ई मुंहिंजे साम्हूं थो ॻाल्हाए, बीठ खे मुंहिंजो बेहया ॾिठे जा। जाने जिगर, जाने मन, जाने तमन्ना, जाने मोहब्बत। आऊं पंहिंजे प्यार जो पांजीअड़ो पियो ॻोल्हियां। हा मां गुडी थी ॻाल्हायां, गॾे जा पुट। ॿुधायो न छो फोन करण जी तकलीफ़ कई अथई? आशिकनि खे इश्क जी सदाई तकलीफ़ हूंदी आहे। माशूक मोहब्बत कनि त इश्क जी तकलीफ़ ख़त्म थी वेंदी आहे। इन सिलसिले में अवां जो छा ख्याल आहे? तमामु सवलो आहे, पर आऊं तुंहिंजी तकलीफ़ लाहे सघां थी। कीअं? ओ इहे जो 2 टे सैंडल पुठनि वारा ऐं 5-6 थुकूं मुंहुं वारियूं, ऐं पोइ तुंहिंजी तकलीफ़ लही वेंदी, आराम मिली वेंदी। हा मोहतरमा तू मुंहिंजी बेइज्जती करे रही आहे। अरे बाबा बेइज्जती थींदी आहे इज़त वारनि जी, तूं वरी कहिड़ो इज़त वारो आहीं? मोहतरमा मुंहिंजी इज़त आहे। इज़त? इज़त किथे आहे? मूंखे त ॾिसणी कोन पई अचे। किथे आहे तुंहिंजी इज़त भला ॿुधाए त सही। मुंहिंजे घर वेठी आहे, मुंहिंजी ज़ाल जो नालो इज़त आहे। अच्छा तॾहिं त तूं जेको असांजो पंहिंजी इज़त घर में विहारियो ऐं ॿियनि औरतुनि सां नेन मटंगा पियो करी। वाह साईं वाह, छा ॻाल्हि आहे तुंहिंजी। हा मोबाइल ते कंबियूं आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं, पर उहो बि पंहिंजी वॾी भेण सां। अदा चई जुतो हणी कजई। हा सच में हमेशह कंडा ई हूंदा आहिनि, छो त सच त गड़ो हूंदो आहे न। हाणे तव्हां पाण ॿुधायो, जे अगरि तव्हांजी न घर में के तव्हांजी भेण सां या मां सां कहिड़ी फ़ोन ते आशिकी माशिकी वारियूं ॻाल्हियूं करे त तव्हांखे बुरो कोन लॻंदो? तव्हांजी आख़िर ॿिए कंहिंजी घर में बि का इज़त आहे, को भेण मां उनजी बि आहे। तव्हांखे रुगो बसि ॿियनि जे पुठियां रुगो इश्कबाज़ी लॻी पई आहे। मुंहिंजी ज़ाल सां को मोबाइल ते ॻाल्हाए त कंठ भञी विझांसि, ॻाल्हाए त ॾिसे। हाय वाह साईं वाह, ॿियनि जा कंध भञंदे ऐं जेको तूं जेको आहे सोन ॿियनि जी भेणुनि सां माउनि सां जेके किनियूं ॻाल्हियूं थो करी आशिकुनि वारियूं, तोखे शर्म नथो अचे? ॿुध प्यार जो गानो ॿुध, आऊं ॾाढो मजबूर आहियां। हा भला ॿुधाए। मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कंदार हुजे। मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कंदार हुजे। सूंह जो सलामी हूंदो, सनम जो सलामी हूंदो, भली को बोतार हुजे। वाह हाणे वरी मुंहिंजो गानो ॿुध। सैंडल मुंहिंजे पेर में सैंडल बुथ कुटिया हलिया तुंहिंजो बुथ कुटिया। चप्पल ओ हथ में मुंहिंजे चप्पल बुथ कुटाए ओ तुंहिंजो मुंहुं कुटिया। हाणे ॿुधई या अञा वरी ॿुधाई? वरी आयो आहे नवाब वॾो, ॿुधाए थो गानो मूंखे।
केना दी वञे? मां दिमाग़ तो ख़राब कोन थियो अथई? हा तुंहिंजे करे त दिमाग़ ख़राब थियो आहे। इहो रोज़ तूं फोन ते कंहिंसां थी ॻाल्हाए? कहिड़ी फोन ऐं कंहिंसां थी ॻाल्हायां? भले कहिड़ी वरी कहिड़ी? इहा ई तुंहिंजी मोबाइल फोन जंहिंसां सॼो ॾींहुं थी ॻाल्हाईं। कंहिंसां बि ॻाल्हायां पर इन में तुंहिंजो वरी छा थो वञे? आख़िर आऊं बि पाड़े जो माण्हू आहियां। पाड़े जी इज़त मुंहिंजी इज़त। जे पंहिंजी इज़त थो भाई न त पोइ मुंहिंजी वाट न रोकींदो कर। तूं पाड़े जी न्याणी आहीं। पाड़े जी न्याणी जो ख़्यालु रखणु मुंहिंजो फर्ज़ु। जेकर इहा ॻाल्हि आहे न त पोइ तूं मूंखां पुछ न अदी तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? तो खाधो पीतो या न या घर जा वरी कहिड़ा हाल अथई? मूंखे कहिड़ो लाचार आहे तो जहिड़ी वायात के पंहिंजी भेण चवां? वायात कमीणो हूंदे मुआ तूं मां चवंदी हट परे सामने रस्तो छॾ। कोन हटंदो त छा कंदी? चवंदी हट परे हितां। हिन जो हिसाब तोखे ज़रूर ॾियणो पवंदो, ज़रूर ॾियणो पवंदो। ये तो सही सबर कर। हेलो गुलो खान गेबी के गेबी आवाज किथा पे अचन? आऊं पी गले आऊं के आऊं पी गले आऊं एडी ना कर दाऊं प्यारी मीठी आवाज वाली तू आई के आऊं मैं किस भंगोरी पी गले पर तू के आऊं चाहते चेलाटो और चेलाटा भंगोरी के रंग मत हानी। हाय घोड़ा रंग लगे तुझे दुश्मन के तो सा दिल लगे। घोड़ा फोन ते मीठी मीठी गालू आई आमू सामू तो पुछे भी न थो। हाय ना रूबरू मिलंदस तो के अठ बजंदस पेरन ते पवंदस तो कुर्ब जो कचहरी कंदस। तू हुक्म कर तू खाली हुक्म कर बस। पर तो के लंबो राखी खा लो फोन तो किए कई सफा को चेरियो आई। अरे बाबा तू ये 5 दोस्तन के छडे तो के फोन कई थम रात को वो हसीना याद नहीं जे तू के पंजो नंबर दिनो? याद आए चंगी तरह याद आए तो कोई बुध विसारी मता ना तो के कौन विसारी? हेलो मामू मोगरी कदे इंदे तवा जे इंदा से तवा घर तो दिखला पो हलिया क्यों ना? हाँ खिदमत कंदासीं तव्हांखे ये सीन थी ॾियां त खिदमत तव्हां अची त ॾिसो तव्हां अचो ई नथा। हाँ भले तव्हां अची सघो त शाम जो। उस्ताद साहब को मोमली फोन तो बंद लगे यही तो अदा के अरे केरो केर हैं? हाँ छहन दोस्तन के बीच में तो का नंबर वठण वारी तो नंबर सभी का वरता हुआ बिन का नंबर सभी डिलीट करे छो। मुखे पंजी दिल का डिलीट मत कजो छो तो मुझे दिली तो सान। अरे ना तू तो मुझे मन मंदिर जो देवता है। तू इन मंदिर जी देवी आई। मेहरबानियों भला सरकार यूं तो बुधायो भला हाना किथे मिल जे? हाँ पां जेमा मस्जिद जी पार्क में मिलंदासी। ठीक है भला। दस्तारन में बद नजरों
कशल बचाए रब साईं वाह जो जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुन सारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं मुंहिंजी जोड़ी हजिया कदम सितारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं कुछ मूले चाहिए मुझे साहज साईं कुछ मूले चाहिए मारत भी वहाया एक कदम वधाई सितारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं वाह जो जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुन सारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं मुंहिंजी जोड़ी हजिया सितारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं मासूम पिरीचो उदास थी दुआ हथ मुंह ते रखी पो घट रोए दी दुआ मुंहिंजी जोड़ी अगिया कदम सितारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं वाह जो जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुन सारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं मुंहिंजी जोड़ी हजिया कदम सितारन में बद नज़रूं कशल बचाए रब साईं वालेकुम तो चयो हो न फोन ते त अचजई आऊं तुंहिंजी महिमानी कंदसि आऊं आयो आहियां अच्छा तो कोई मेहमानी करे आऊं कोई मेहमानी करे तो चयो न ता अच जा तो मेहमानी कंदसि अच भले अच हाय हाय
अच्छा तोलाई मु दिल्ली में घर ठायान में मेहरबानी मेहरबानी भले तव्हां अजमेर सघो था अंदर तव्हां लाइ ॼाई हथ मिलाईंदियूं हथ ना भले तव्हां लाइ सभु कुझु तयारु करे रखियो आहे तव्हां लाइ बिस्किट आहे सभु कुझु तयारु आहे मेहरबानी वॾी तो सा शादी कवा बाबा थक थई अरे बोले पेटा खिले तो नहीं दवे कटी ची 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 ए मु तो के मना है कही हुई न तो बाबा गोठ नच नच हां हेडी सारी जुठ थी हां तो खुश थे दादा बि माण्हू खिलाए पाण दा बि माण्हू खिलाए मूंखे कहिड़ी ख़बर न यार हन मूंखे घुरायो पाण घर में घुरायो पोइ ॿ मायूं ॿियूं गॾु करे मूंखे पादर थी हणाए मूं त सम्झो न घुराए मूंसां प्यार मोहबत थी करे बाबा भला हिन उमिरि में तोसां केरु प्यार मोहबत कंदो जेका थी सा ॾाढी सुठी थी अॼु आऊं जेको ख़ुशि आहियां सो कॾहिं बि ख़ुशि कोन हा तूं त ॾाढो ख़ुशि आहीं पंहिंजे भेण जी बेइज़ती ते तूं त भा ख़ुशि थींदे तूं त अञा राॼनि खे मिठाइयूं खाराईंदे ढोल वॼाईंदे धमाम कंदे त मुंहिंजे भेण जी बेइज़ती आहे अरे आऊं को बोलणो आहियां या मुंहिंजी उन ते मटण खाइण जो तूं खिले पियो छा इन खां पोइ अञा बाबा सी दरवाज़े ते ॿाहिरि बोर्ड हणाए छॾियूं अचो असां वटि वॾो थिएटर वेठो आहे अरे बाबा हिन खां पोइ ॿी कहिड़ी बेइज़ती थींदी न न आऊं जेको आहियो उन जो पंहिंजे बाग़ीचे जो भोलड़ो आहियां जे माण्हू ॾिसण अची मूंखे ठिठ ठिठ ऐं तूं कमाई 10 रुपया 10 रुपया 10 रुपया ऐं को सर्कस जो भोलड़ो आहियां छा इंसान थी ख़ुदा जो करे मूंखे माणे जो अखि ते आॾियो अथनि न त पादर राणा यादि कंदे अरे बाबा आउं त ॿुधायां थो त अम्मा जो नालो न वठ अम्मा मूंखे राति बि ख़्वाब में ॾिसण में आई पुट ॿुॾियो नथा न पे था वञो मरो तूं चएसि न तूं ॿुढी कोन मुंहिंजी जे हिन सां शादी कई एतिरो शादी जे कई न त पोइ लोड आख़िर आशिक़ पुटूं मामू मोहबती मुंहिंजो नालो ऐं मामू मोहबती जो कमु मोहबत करणु पुटु आऊं हलां थो वरी ॿीअ मोहबत ते मुझो बांग जो नालो मोहम्मद सलेमान है पर प्यार में मुखे अम्मा है न उहा सिलू सिलू चवंदी हुई अच्छा तो इन जो मतलब तो तुझे मां ही तुझे नाले जो बेड़ो बोड़ियो है न न अम्मा बोड़ी कान हुई बाबा ठुप बोड़ो हाँ अक्सर करे अम्मा चवंदी हुई से बुद्ध चवंदो ॾुध अम्मा चवंदी हुई राणा त बाबा समझो धाणा ऐं हू बि बाबा खे धाणा ठुप कोन वणंदा हुआ हा पर पुराणे तो मूंखे ॾाढो थी वणे अखियुनि ॾिसो अच्छा ऐं तोखे वाकई वणा थी खाली सिलू न पर सिलू सिकायल चओ मुंहिंजी प्यारी हाँ हाँ सिकायल साहब बुलायो तो ॿुधायो छा जी सिक अथव सिक न बुख बुख हाँ बुख तो वो हल्के होटल ते मूंखे के सुठी होटल ते मूंखे मानी खाराए न न मानी जी बुख न अल्लाह मोहब्बत जो बुखायल आया सूह जो सिकायल आया तो कोई सिकायल साहब तो वो अची मूंखे प्यार सां ॾिस त सही पाणे सॼी सिक लही वेंदई हाय
ॾिसां त कीअं त ॾिसां शे ॾिसां त कीअं त ॾिसां तो तूं साम्हूं हुजे त तुंहिंजी अखियुनि में चिताए ॾिसां प्यार सां ॾिसां इकरार सां ॾिसां इज़हार सां ॾिसां अल्लाह ये वो भाई है आओ आके सुधार के लिए अंदर 25,000 वाला मोबाइल आके दिखाई मुझसे ठोको जो 25,000 मोबाइल जो अच्छे अरे तू 50,000 रोट का 25,000 रोट पर हेरो लोग क्या दोगे ना मैंने तो 8 दफा जोड़े से पर रकम हुआ ही दंदो गाल बुदा तो बल्कि सुधार के लिए अंदर शर्त लगे 50,000 की शर्त लगा अरे शर्त लगी शर्त 50,000 लगी वो जगू जिसको सुभान के लिए करो जो उससे तो दिखाया तो आलू तब जो अरे आवा चाय के तो प्यारे आजाद लुटो कोने मुर्शादा चाय में पानी पैसा कोने से तो 25,000 चाय पैसा साईं जिन इकबाल बुलंद हुजे या अमा जे मेहरबानियों आहिनि अमा जो इकबाल बुलंद हुजे इहा त अमा जा कुर्ब आहिनि जो असां जहिड़े ग़रीबनि सां रू रियाणी पिया करियो छो न कुर्ब वारनि सां ई त कुर्ब जूं ॻाल्हियूं कंबियूं आहिनि मोहतरमा शुमाइला साहिबा तव्हां पंहिंजो नालो शुमाइला ई ॿुधायो न हा मुंहिंजो नालो शुमाइला आहे प्यार वारनि सां को कूड़ा नाला ॿुधाए पाइनि छा ओह नो ग़लति त नालो उहा ॿुधाईंदो न जेका पाण ग़लति हूंदो कीअं पाण किथे मिलो कॾहिं मिलो जॾहिं जो ऐं जिथे जो बस तव्हांजो हुकुम खपे हुकम न जान असीं त मोहब्बत भरी मुलाक़ात जे लाइ टाइम था घुरूं कॾहिं तव्हीं असांखे टाइम ॾींदो असीं कॾहिं मिलंदासीं असीं इहो ई था चाहियूं अर्ज़ु कबो आहे ख़ुदि हज़म खे ॿुधो इकबाल साहब हरामी हली अचे तव्हांजो सिर्फ़ु हिकिड़ो न्यापो ई काफ़ी आहे तव्हां सिर्फ़ु मोबाइल ते SMS करे छॾींदो तव्हांजी ख़ादमा हाज़िर थी वेंदी खादिम ना हाकिम मुंहिंजी मन जी राणी मुंहिंजी जंगशाही जी शहज़ादी तोखे ख्यारां बालोशाही कॾहिं मिलंदीअ बसि मुंहिंजी दिलि इहा ई चाहे थी कॾहिं ई अरमान पूरा थींदा जेका मुंहिंजे दिलि में आहिनि मजबूर वा आशिक मजबूर वा भली
मजबूर अबल के डोबी कंधार हुजे मजबूर वा आशिक मजबूर अबल के डोबी कंधार हुजे हेलो सेठ बशीर तू? हाँ हाँ बशीर पे ॻाल्हायां। ॻाल्हि ॿुध तुंहिंजो छोकिरो मूं अगवा कयो आहे। छा मुंहिंजो छोकिरो? हाँ हाँ तुंहिंजो पुटु रहमान मुंहिंजे कब्ज़े में आहे। रहमान खे? हाँ जेकॾहिं पंहिंजे पुट खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो त वॾी रक़म न आहे सिर्फ़ु 25,000 25,000। मुंहिंजे छोकिरे खे कुझु न थियणु खपे तोखे 25,000 खपनि आऊं तोखे पुॼाईंदुसि। यादि 25,000 25,000। पर ॿुधा त सही किथे अचां? आऊं पुराणे क़ब्रिस्तान जे लॻ जिथे अलम लॻल आहे उते वेठो आहियां। हा हिकिड़ी ॻाल्हि यादि रख जेकॾहिं पुलिस पाण सां गॾु आंदई त पंहिंजे पुट जो लाश ॾिसंदे लाश। न न न न कुझु कोन थींदो कुझु कोन आऊं पैसा खणी हींअर ई पुॼां थो। हा हा ठीक तो चुप कर तुम्हारे सिंधु से अरे कौन बोले गाने कौन रोंदस हेलो बशीर अञा देर कई थी जल्दी है जल्दी जेकॾहिं पंहिंजे पुट खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो।
खामोश। रहमान, 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 होश कर, होश। रहमान, ये तो मरी हो, ये तो मरी हो। मुझे तो सिर्फ मोबाइल कुछ, मोबाइल, वो मोबाइल के करीब इन बच्चे जी जान उठी चली। हाँ, कमरू बच, बच कमरू बच। रहमाना, 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 शादी लाल मुझे बच्चे के बारे चल। अरे 25,000 लग करे सारा मुझे अकेला पुटू इकड़े मारे छड़िया। अरे अरे मुझे इकड़ो ही तो पुटू आपके मोबाइल के चक्कर में अच्छी लालच वो तुझे बच्चे जो मुझे बाप आप मोबाइल के लालच में अच्छी तुझे बच्चे अरे ना मुझे बच्चों मारे जो अरे इकड़ी मोबाइल ला करे अरे आओ तो फिर साहब खड़ी आयो अरे चलो थाने दे अरे चलो थाने दे हेलो 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 मामू मोहब्बती साहब मुझे तव्हां सां मोहब्बत थी वई आहे। हाय हाय अरे मुखे जाए जम खां तोसां प्यार आहे और नंढपण में अम्मा मुखे पुछंदी हुई न त तोखे छा खपे त आऊं चवंदो हुअसि शमन गुडी। शमन गुडी तूं बिल्कुलु शमन गुडीअ जहिड़ी आहीं न आवाज़ मां ई ख़बर पए थी नूर जो कसम। सदको सदको है तो ता कुर्बान वजाए। अरे तू सदको नथी आऊं तो ता 100 बार सदको थिया कुर्बान थिया तो ता सदके डेलू मोर अल्लाह करे तुझे पोया न लगन चोर। देर न कर पंहिंजो नालो फटाफट मुखे ॿुधाए। मुंहिंजो नालो शाज़िया आहे पर माण्हू मूंखे परी चवंदा आहिनि। परी जल परी या नीलम परी हुस्न परी। भला हाणे ॿुधाए पोइ पाण किथे मिलूं? जिथे तव्हांजो दिलि चवे असां बि ते मिलो मकड़ी ते मिलो जिथे भी तव्हां मिलणु चाहियो मां तव्हां सां मिलंदमि। हाँ मुकामनि में न बाबा न कब्रुनि जे विच में पाण खे डपु थो थिए। अड़े को मोह उथी पियो त पंहिंजा त लाह कढी छॾींदो। चरिया सफ़ा को ढिलियो न हुई भला मोल माण्हू खां भला कहिड़ो डपु? अकेलाई में अच्छा अच्छा तो जो मक़सद है त अकेलाई में मोहब्बत जूं मलूं विड़ूं इश्क जा जाठा आणूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ठीकु आहे पर ॿेली मिलण जो को जाइज़ हंध हुजे। मस्जिदुनि में ईदगाहुनि में अस्पतालुनि में बीमारनि जे साम्हूं
या मुकामन में पीरन फ़कीरन ते यो कम तो चंगू कोने, पर जे तू चई थी तो पोए हाज़िर है। घणा भेरो चयो आहे तुंहिंजी छोरी सां मोबाइल ते न ॻाल्हाईंदो कर। आइंदा इन छोकरी सां ॻाल्हायो थई न त इन खां वधीक हालत कंदोसीं। छो त मुंहिंजो नालो घायल आहे, घायल। पुट अॼु अकेलो आहियां, साथियुनि खां गॾु थींदुसि पोइ बदिलो ज़रूरु वठंदुसि, पंहिंजो ज़रूरु वठंदुसि बदिलो। तोखे मुड़स गॾाई कोन्हे, तूड़े असांजे दोस्त खे मारींदो। हाँ तो पहिरीं मूंखे अकेले में वेड़े वे न। अॼु ॾिस केॾा दोस्त पंहिंजा वठी आई आहियां सिर्फ़ु तुंहिंजे मौत लाइ। अरे तूं पाण खे सम्झी छा थो? अॼु तुंहिंजी ख़बर वठूं था।
तो अड़े जंजे करे न मुझे दोस्त सा वीडियो ही दुआ कर जो आऊं ता खणी वे जेकर न तो सा आऊं पुजण ला सही होस पर संगत हम तवा जानो ए तवा दोस्त जाने पाण बेली हलूं तो पाण एड़े डजन कोना पाण नौ पखी फसायो असा हलूं ता अरे बुद्ध तो सही यार छात बुद्ध बाबा ना मेहरबानी बाबा पाण एड़े डजन कोना पाण तो ठेबी कोने मेहरबानी पाण हलूं ता बस तूड़े असा दोस्त सा विड़े तो छा तो समझे तू पाण के चपटी सा मरोटो छड़ी तो सही अरे अलाए कंहिंजे सिर सद के पियो छॾे न त वरी तूं कहिड़े बाग़ई मूरी अहिड़े अरे तूं विड़ंदे पोड़ा अरे तूं पोड़ा तूं मूंसां विड़ंदे तो सभी के दादा बेटे जी पाजी आऊं तो तेरी कमजोर है जी तो दिल ही कमजोर है आऊं तो सा बड़ा ये न तो बड़ा मुझी मर्जी आ अरे तू पाणे के समझे छा तो है तू सब के भड़े रिठन जा असी तो के पुजड़े जड़ा आयो पर शरीर मानो तो सब कोंदा बिड़ो तो छाती बियो वेड़ सुठी गल थोड़ी है यार बा असी वेड़ थोड़ी है असी सलाम तो करने भाव पीछे का गान कोने तेरी पांजे दोस्तन के पूजा पो तो क्या ची पूजे न सा यार गाल बुध असी हिन सा वेण कोने वो आगे बदमाश मानू खमखा को धकपक लगी पे असा जो चेहरो आगे एकड़ो ठे कोने वरी यो खराब थी वने हाने गाल बुध असी पेरी वनी उनके ठायूं तू उनके ठाए पो खबर वठंदासी जा हल रे हल 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 तू मिस्किन असा दे सहेजी खल तू न भला सा असा के वेड़ाई दे तू हरु भरु असा के माराई दे पाण के माराई दे ए छड खणी ना गाल के किए तोके जेड़ो करणो वन जेड़ो कर पाण बिली लायूं तो सा अरे बियो तो सही बियो अवा जा से मना लह भी ना कजे कैसा विरण भी ना खपे अरे ये वठी आए में मुसा विड़न ला आऊं तो एकड़ी गाल बुधाए तो छड्या कने खोले बुध आइंदा इन छोकरी दा या ते छोकरी जे बारे में सोचो पो तो तोके खबर आ मुंजो नालो घायल आ छो त घायल त पाण ब घायल आ पर बियन के घायल करे छडींदो अरे यार या किस्मत असांजी न त ही कर कीअं थे पसंद ईंदई अलाए फकीरानी चिन लखटते गरीबानी चिन लखटते निटब ईंदई अलाए गरीबानी कखां घर पसंद ईंदई अलाए अरे यार दिमाग खराब ना करा ले यार ॾिसे कोन पियो मरीज अस्पताल में पियो इमरजेंसी नंबर पियो ना तुझी चेंटे लगी पे हल हल यार जेडी माल फोन तो कया नंबर बिजी पियो ने जेडी माल फोन तो कया नंबर बिजी पियो ने केड़ो तरीको है यार तोखे शर्म अचण खपे दुनिया में ॿियूं छोकिरियूं घटि आहिनि जेको तूं इन पोयां खुआरई अरे बेकदरा तोखे केड़ो एहसास जेके सां मोहब्बत करी त ख़बर पने न हिकिड़ो मोहब्बत ॿियो वरी मोबाइल ते इश्क करी त ख़बर पने न जानी न कसम सा ये चैन मु तुझे लाइ ठाराई कसम सा तुझे लाइ ठाराई पर तुझी बेवकूफ़ी जे करे तोखे ॾेई न सघियसि बस न कसम सा तो भले किथे पुछी ॾिस जी तू चओ आऊं तुंहिंजो आहियां अॼु बि तुंहिंजो आहियां न हुकुम कर अॼु बि हुकुम कर जेतिरो खपे ओतिरो तोखे वज़ीरो ॾियार मोकिलियां अॻे न मोकिलियुमि तो बिल्कुलु ओहो इहो ई त आहे न इहे तव्हांजो जेको आहे मञणी कोन्हे न
हुकुम कर अज भी आज भी तुझो आया जानी ये चेन जी मुड्डियों छा छा न तो के दिनो छा तो एलान ठाराई गाड़ी तो तुझे करे वठी न ना ना जेकर तू पान न चंदो तो छा की सकी जी की तोरा नियर मोकले तू अचो हुकुम कर जिते चो बकरी ते चो धारे चो छटे चो जिते चो गाड़ी खड़ी जा अरे तू बोना साहब गलाई न अंधो नथी नंबर जिस नंबर केजो उन से कॉल पे गलाया हूं पंजो नो पकी फसायो उन से पे गलाया अंधो नथी नंबर जिस पेरी नंबर सी पे गलाइंदो कर हां यार माफ कंजे यार नंबर बे केजो बराल पखी के तवारो की है अरे उन का वधी गले न कसम सा खुश हो जे यार न पखी दा खुश बिल्कुल हूं यार वाके यारन जो यार पुट एड़ो पखी तो करे खाब में भी न डिठो होंदो हिन रंग में न दिस मोबाइल अची हो न हाण पाण शी आयो रोज नवा पखी नवा नंबर है यार वठ मोबाइल लगे रहो पर गाल बुध इन मुकामन में जेको लगो पियो तू बी का जगह तो कोई कोन थी मिले यार बस यार कंपनी यार जी मेहरबानी जिन पैकेज देना कोन तना ही में वयो ठा गालाई नंबर कट तो कर न बस हेलो ना बस यार तू छा कर तू जी चो बस को बड़े अची हो हमरा आने में तो डिस्टर्ब थी आसी नारा नथी अच्छा न यार सिलू तो मुके भाड़ियो करे डिठो आचा जगो किथे यो मुके गटजे एड़ी तो मुक्कू हणास एड़ियो मोबाइल दे आबा हाँ भाई मोबाइल मासू सा गालाई वरी तो मोबाइल वापस करे न आ उन सा कोनो गलाया ये नालो केजो लिखो पियो हां मुके बेवकूफ तो टाइम मजे उधर खबर उठा दो मर पापा मोबाइल दे मोबाइल ले बुझो मोबाइल
अरे तू अरे तू वही उन ॾींहुं दाबा पे ॾिना न अॼु केॾां वेंदे या खमीस ॾिसी पियो इन खमीस वांगे टंगींदो इन खमीस वांगे तूं जेको मूंखे वणे सो कजे पर पहिरीं दंदणे जी दंद त छा कर रुगो टेक पे ॾींहुं दंद गुटके वारा वठ अरे तू भी नहीं साबियो गालाई मताड़े मता बियो मताने लगो तो यो ही गंजा जे बियो नथो खाइण चाहि न त आइंदा वरी तो के फोन ते ॾिठो मैं कीमू करे छॾींदो साईं कीमू 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 फुफड़ा आंडा पर मूंखे रुगो मुंहिंजी मोबाइल वापस ॾे अरे अञा मोबाइल भी वापसी घुरी हले ता हले कोने मोबाइल हले हाँ तोखे तुंहिंजी हुन जो कसम मोबाइल मूंखे वापस ॾे अरे हुन जो कसम ॾेई मारे छॾी वठ मोबाइल आइंदा हुनखे फोन कई अथई न त टंगू ॿई जोड़े छॾींदो साईं छा मसलो है मोबाइल दे मुझे छा मसलो है अरे तू तोखे 20 दफ़ा मां सभिनी खे मना कई है न उन्हनि खे सबक मूं सेखारियो आहे बाक़ी रहियो आई तू जे हेॾां होॾां कई न जब वरी तूं हुनखे फोन कई आहे त ही पाणी ॾिसे पियो तोखे ऐं तुआरी मोबाइल खे इन पाणीअ में ॿोड़ींदोसि आऊं मोबाइल ते वरी कोन ॻाल्हायोसि मूंखे छॾ अॼु तोखे छॾियां थो वरी जिन मोबाइल ते ॻाल्हायो न तो सुठो कोन थींदो ना ना कोन ॻाल्हायो मुंहिंजे मोबाइल ते हाँ? अच्छा घर ते हाँ चापियो बस हीअं हाँ अरे मोलावा लगे तो कम थी वियो पर हिन मामूअ खे ॿुधाया त सभिनी यारनि खे ॿुधाए छॾे शादी मूंखे घुरायो असां संदसि घर ते मामूअ नंबर हाँ उहो ई हाँ वञे थी
हेलो ओ मामू मोमबती। हाँ सुलो में ॻाल्हाए न। अरे वाह ॻाल्हि ॿुध। हा ॿुधाए। सभिनी यारनि खे ॿुधाए छॾ। छा? त शाज़िया मूंखे घर ते घुरायो आहे संदसि घर ते। हाणे अव्हां जो पतो ख़तम। मुंहिंजो कमु ठही वियो। हा ए छो अची मत छॾी थी मत मर के पियो त उन तोखे घुरायो आहे तोसां शादी थी करे। ख़ुशि न थी हुन सभिनी खे फोन ते इन एड्रेस ते घुरायो आहे। मूंसां सभई यार दोस्त मिलिया आहिनि न। सभिनीनि खे घुरायो आहे? मिलिया अलाह ख़ैर करे। अलाह छा मसलो? अव्हां खे सभिनी खे इन लाइ घुराई त अव्हां सभिनी जे रूबरू मूंखे पंहिंजो घोटु बनाईंदी हक़ निकाह करे क़बूल कंदी। हा मुड़ुस अजायब ख़ुशि थिए। बंदि कर हाणे फोन बंदि कर। लूसी सभिनीनि खे घुराई आहे? मिली अलाह ख़ैर करे। अलाह छा मसलो आहे? पर बहरहाल पुॼूंसि था। मुड़ुस बजायो ठोक आहे। आऊं बि मुंहिंजनि यारनि खे वठी बहरहाल उहो बि यार सभई उते पुॼूं था पोइ ॾिसूं छा थो थिए। आख़िर मूंसां ई त शादी कंदी छो जो पैसो मूं वटि सभु कंदड़ आहे। ॿियो छा? तव्हां सभिनी खे मोनी करे घुरायो आहे। तव्हां सभी मुंहिंजी असलियत ॾिसो। मां शादीशुदा आहियां। मुंहिंजो घरवारो कारखाने में एक्सीडेंट दौरान इंतकाल थी वियो हुनजो। उन्हनि ज़ालमनि ना त मूंखे का नौकरी ॾिनऊं ऐं ना ई मूंखे मुंहिंजे मुड़ुस जी का पेमेंट वग़ैरह ॾिननि। ऐं मुंहिंजो पुटु उन सदमे में बीमार थी पियो आहे। हाणे तव्हां सभी ॿुधायो इहो फ़ैसिलो तव्हां ते ऐं हिन माशरे ते आहे त मां छा थी करे सघां। माफ करिए असी सब गलत हुआसी। असां के फकत पंहिंजी हवस ऐं पंहिंजी लगी हुई। कॾहिं इहो कोन सोचियोसीं त असांजे पाड़े में का न्याणी मजबूर आहे। असांजे न्याणियुनि जॾहिं न्याणी खे असां तकियूं था अड़े नानत आहे असांजी सोच ते। घटि में घटि मूं जहिड़े माण्हूअ खे त इहो न करणु खपे। अड़े हे त आहिनि नौजवान। हिननि खे बजाए सम्झाइण में आऊं बि हिननि जहिड़ो थी वियुसि। मूंखे बख़्श कर दी पर असां सभिनी खे बख़्श कर। बाबा तव्हां पाण मूंखे माफ़ कयो। मूं तव्हां सभिनी जो दिलि दुखायो। माफ़ करियो। दिल दुखाइण खां हयाती बचाइण वधीक बहितर आहे। तो सही कयो अम्मा। अॼु खां पोइ सभई वाइदो करियो त हिन न्याणे जी मदद कंदासीं। न की हिन तां ठिठोलियूं कंदासीं। हिन जो घर आबाद करण जे लाइ सोचींदासीं। असीं तुंहिंजा ॾुहारी आहियूं भेण। असांखे माफ़ कजां। असां इहो विसरे वेठा हुआसीं त को इंसान मजबूर थी सघे थो। कंहिंजी का मजबूरी थी सघे थी पर असां इहे सभु शयूं विसरे वेठासीं। असांखे सिर्फ़ु पंहिंजूं शैतानियूं ज़रूरत हुयूं। असीं तुंहिंजा ॾुहारी आहियूं। असांखे माफ़ कजे भेण। असांखे माफ़ कजे। तव्हां बि मूंखे माफ़ कजो अदा। सुधर सुधर कुछ गैरतदार गैरत तो क्या तुझी तो गाल ॿुधायां। छा मूं कयो जो तूं मुंहिंजी गैरत में जाग रही? छा मूं कयो? अरे तूं दोस्ती में तोखे कुझु सलाह थो ॾियां। वो 4-5 जेके टड़ा आशिक हुआ हा जेके साजा जे पोयां हुआ साजिया जे उन्हनि छा कयो के भेण बनाई के मासी बनाई के फूफी बनाई सब हथ कॾे हलिया विया। न यार आप तो कुर्दो करे हाणे मुंहिंजी सलाह इहा आहे त तूं उन सां शादी कर। मुंहिंजी इहा सलाह जो कुझु कोन थी सघां तोखे। यार ॻाल्हि त सही पियो करी।
सॼी ज़िंदगी हिन सां विड़ियासीं हुन सां विड़ियासीं अॾा कयासीं फसाद कयासीं यार आउं चाहियां थो त ज़िंदगीअ में इहो हिकिड़ो सवाब जो कमु शायदि करे छॾियां ऐं यार हुन सां शादी कयां मूंखे सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वई आहे ऐं आउं तोखे अपनाइण थो चाहियां तोसां शादी करण थो चाहियां ऐं तुंहिंजे मासूम बचिरे जी ज़िमेदारी खणण थो चाहियां छा आउं लाइफ आहियां